दादन ओ दादन जी एडा कुर्सी खड़िया आवर वाह रखो दे बाहर रख वे यार अल्लाह किथों के दुनिया दारी को मिनट दर हो नहीं तो रकम नको करे यार हां यार अड़ी हाल अड़ी वाह 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 साचो अपनी कमजी गाला यार मुझे भी बुधाए बेनदीर वाली मां जी किस पे आई थी ये है अभी तो सत दिया सत यार बुधो हिकड़ी गाल अथई बेमान बनाए करी इन दफे गाड़ी मां कढंदो थी उते हलंदा रे ऐं गाड़ीअ जो हिसो अलॻि कढंदो मां ॻाल्हि आहे सिधी यार सिवाय तारा वॾा होशियार थी विया आहिनि असली सभु फसरी था कनि अरे सफ़ा को तूं बादशाह हुआ अरे ॿिए जे खीसे मां पैसा कढण एतिरा सवला थोरे ई न यार अॻिले चकर यादि असली हुन सां फसरी थी पई माण्हू विच में अची विया तूं बि त बादशाह हुआ न ॻाल्हि ॿुध फसरी करण खां कहिड़ो फ़ाइदो तकड़ कबी आहे जॾहिं तोखे ख़बर आहे त असां आया आहियूं दिल्ली अख़बारनि जा साहबी तूं तकड़ धूड़ छो थो करे जेको कमु प्यार सां थिए न जेको गीहु हीअं न निकिरे हीअं कढिबो आहे हमेशह तकड़ न कबी आहे सम्झ यार पंहिंजा वॾा असां ठठ लॻा पिया आहिनि इहो वरी कीअं माण्हुनि खां वधीक त पैसा पाण था कमायूं असांखे थोरी घणी पैसी सहणी थी पए न करे पको बीहो आहे तोसां गॾु रही हा इहो भलो आहे भली ॻाल्हि आहे सुन जा हाणे उथ त हलो अचनि रोटी ते बदियूं था वञो माइनि वारी किस्त आहे यार रोटी करण था वञूं अरे ॿुॾी नथा मरो यतीमनि जे पैसनि ते भाड़ियूं वेठा आहियो असां कहिड़ो वरी पिनूं था उहो पिनो त भलो अथव तव्हां हीअं कयो असांजी मड़ीअ ते 2 ॼणनि जी वैकेंसी आहे हिकिड़ो नलके तां पाणी भरे ईंदो ॿियो वरी ग्राहकनि खे मुंहुं ॾींदो सेटिंग वठे न न असां हिते भलाऊं इज़त जो धंधो त कयूं था तव्हां बेवान ॿुढड़ियुनि आढड़ियुनि न्याणियुनि सियाणियुनि जा पैसा था खाओ ॿुॾी न था मरो छा त ज़मानो अची वियो आहे माण्हुनि मां कमाइण ई ख़तमु थी वियो आहे लॻे थो अॼु शाम 50-60 त असां ॾींदा भर्ती त कयो महांगाई थी वई आहे कमु थियो बाक़ी ॾाढो न कहिड़ो थोरा जॾहिं ख़ुदि चोर चोरी थो करे त असांखे छो न ॾींदो सम्झंदो कर सिधो कमु हलाइनि त असां बि न वठूं नी हे भई पाण ई असांखे ख़राबु था कनि नी शर्म नथो अचे तव्हांखे अरे तव्हां ही मोबाइलूं वठी टच मोबाइलूं वठी ऐं तव्हां साहबी बणिजी विया आहियो तव्हांखे शर्म नथो अचे तव्हां जहिड़नि माण्हुनि जे करे हीअ सहाफ़त जेका आहे उहा बदनाम थी आहे अरे जेकॾहिं तव्हां कलम सां निभाए नथा सघो त पोइ तव्हां इहो कलम खयो छो आहे छो असां जहिड़नि सहाफ़िन खे अची तव्हां बदनाम कयो आहे तव्हांजे करे ही माण्हू सहाफ़िन ते आङुरियूं खणनि था पर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त ही जेको टोलो हिन सहाफ़त में घिड़ी आयो आहे उन्हनि जो सहाफ़त सां को बि वास्तो न आहे उहे पंहिंजे पेट लाइ हिन मुक़दस पेशे में घिड़ी आया आहिनि जेकी सहाफ़िन खे बदनाम कनि था अफ़सोस त मूंखे
उन्हनि माण्हुनि ते आहे जेकी कुंज जेकी चंद किरदारनि जे करे समूरनि सहाफ़ियुनि ते आङिरियूं खणंदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो, जेकॾहिं सहाफ़ी न हुजनि त ही माण्हू, ही ज़ालिम माण्हू, ही करप्ट सियासतदान तव्हांखे कचो खाई वञनि। असीं कंहिं न कंहिं हवाले सां तव्हांजो सहारो आहियूं, तव्हांजो आवाज़ आहियूं। तव्हांखे ख़बर न आहे त हिकिड़ो सहाफ़ी हिक ख़बर जे करे कंहिं सां न फिटाए थो। जेकॾहिं लिख करप्ट सियासतदान लाइ त उनजी दुश्मनी, लिख करप्ट ऑफिसर लाइ त उनजी दुश्मनी, लिख चोरई पाड़ेल लाइ त उनजी दुश्मनी। पर ग़रीब माण्हुनि जूं आङुरियूं असां ते खॼनि थियूं, ग़रीब माण्हुनि जूं आङुरियूं असां ते खॼनि थियूं। त ही माण्हुनि खे ब्लैकमेल कनि था, माण्हुनि खां पैसा घुरनि था। मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां त को बि ईमानदार सहाफ़ी जेको कलम सां सचो आहे उहो कॾहिं बि कंहिंखां पैसा न वठंदो। पर हा, तव्हांखे बि इहो थियणु घुरिजे त सहाफ़ी बि इंसान आहे, उनजो बि घर आहे, उनखे बि औलाद आहे। उनखे तव्हां सिर्फ़ सहाफ़ी न सम्झो, हू बि कंहिं धीउ जो पीउ आहे, हू बि कंहिं पुट जो पीउ आहे, हू बि कंहिं भाउ जो भाउ आहे, कंहिं भेण जो भाउ आहे। पर माण्हुनि जो ॾोह बि न आहे। माण्हू कंहिं हद ताईं सचा आहिनि, छो त हिन वक़्तु जेका घणाई आहे उहा ॿ नंबर सहाफ़ियुनि जी आहे। जंहिंजे करे असीं जेके कलमकार आहियूं उहे बि शर्मिंदा आहियूं। न त तव्हां ॾिठो त केतिरा ई असांजा बहादुर सहाफ़ी हक़ ऐं सच लिखंदे शहादत माणे विया। अमीर बख्श बिरोई, नसरुल्लाह गॾाणी, केतिरा नाला खणा, आशिक़ मंगी, केतिरा ई असांजा दोस्त तव्हांजे करे, तव्हांजो आवाज़ आला ऐवाननि ते पहुचाइण लाइ पंहिंजे सीने में गोलियूं खाई शहादत माणी आहे। मां दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त अहिड़नि सहाफ़ियुनि जी रस्ता रोक भल कयो, पर जेकी कलम सां सचा सहाफ़ी आहिनि, जेकी सहाफ़त खे इबादत सम्झी सहाफ़त कनि था, उन्हनि जो साथ ॾियो।